तंद सां तलवार खे ललकारण जो हौसलो ऐं अज़्म रखे थो त समाज में उन जे लाइ के मनपसंदि माहौल, मनपसंदि माण्हू, मनपसंदि हालतूं नथियूं रहनि। ऐं यकीननि शेख अयाज़ सां बि ईअं ई थियो त हुन जी शख़्सियत, हुन जे किरदारु, हुन जे नज़रियनि, हुन जी सोच जे हवाले सां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं मुखालफ़तूं हुनखे पले पियूं। मुख़्तलिफ़ माण्हू हुन जा ज़ाती तौर ते अगेंस्ट में हुया। कुझु देरि अॻु में बि जेका ॻाल्हि थी, ऐं अहिड़ियुनि हालतुनि में न सिर्फ़ु हू पाण पंहिंजे अज़मत ते क़ाइमु रहियो, पंहिंजे नज़रिए ते क़ाइमु रहियो, पर उन सां गॾोगॾु उन जा जेके दोस्त ऐं साथी हुया से बि हुन सां गॾु रहिया। अॼोके सेशन जो मौज़ू इहो ई आहे त शेख अयाज़ जा दिफ़ाकार। शेख अयाज़ खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे मुखालफ़तुनि जो मुंहुं ॾियणो पियो। हुन जी शाइरी ही संग्राम जंहिंजो ज़िक्र पहिरियां थियो हो, उन शाइरीअ खे कंट्रोवर्शियल सम्झो वियो, एंटी स्टेट सम्झो वियो, दहरियत जो इल्ज़ाम लॻो हुन ते, उरियानी ऐं फ़हाशीअ वारे नसुर तोड़े नज़्म लिखण जो इल्ज़ाम हुयो। ऐं हुन जे इन ई सिलसिले में हुन जे किताबनि ते पाबंदी लॻी। भौर भिरे आकाश हुजे, जे काक ककोरिया कापड़ी हुजे ऐं ॿिया किताब, त उन्हनि किताबनि ते हुनखे पाबंदी लॻी ऐं हुन जे नज़्मनि जे सज़ा जे तौर ते हुनखे जेल मोकिलियो वियो। इन्हनि सभिनी मरहलनि ते जिते हुन सां गॾु एंटी कुवतूं हुन जे अगेंस्ट में हुयूं, उते शेख अयाज़ जा उन जा दोस्त, उन जा साथी, उन जे नज़रिए जा पैरोकार बि साणेसि गॾु हुया। अयाज़ हिकिड़ी जाइ ते लिखे थो त जॾहिं जेल में हुयो त पाड़े जा ॿार ऐं माण्हू संदसि घर ते पथर उछलाए वेंदा हुआ हुन जी फैमिली खे डिस्टर्ब करण जे लाइ। त जीअं हुननि खे हू चवनि त ही जेके आहिनि से एंटी स्टेट माण्हू आहिनि। अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ जायुनि ते हुननि खे मुख़्तलिफ़ मसइला दरपेश आया ऐं उन्हनि खे उन जे जमाल बड़ो हुजे, रशीद भट्टी हुजे, जिन हुननि जा केस विढ़िया, ऐं उन्हनि खां पोइ ग्रामी साहब हुजे, रसूल बख्श पल्ली जो हुजे, ऐं मोहम्मद इब्राहिम जोयो हुजे, रशीद भट्टी हुजे, इन्हनि हुन जी फेवर में मकाला लिखिया, किताब लिखिया। ऐं उहे छा मौज़ूअ हुया, उन्हनि जो डिटेल्स अॼु असां हिते डिस्कस कंदासीं। ऐं हुननि शेख अयाज़ जी फेवर में छा लिखियो, उन ते बि असां ॻाल्हाईंदासीं। अॼु असां वटि मोज़िस स्पीकर्स मौजूदु आहिनि। सभ खां पहिरियां मां डॉक्टर शेर मेहराणी साहब खे दावत ॾींदमि त हू उन सबबनि खे वाज़े करे त जीअं अॻिते ॻाल्हाइण में असांखे सहूलियत पेश अचे। आउं पंहिंजी गुफ़्तगू जी शुरूआति अयाज़ जे हिकिड़े नज़्म सां कंदुसि। अयाज़ ही नज़्म पंहिंजी ज़िंदगी जे पछाड़कनि ॾींहंनि में लिखियो हो। बांह तुंहिंजी वठी आउं तोखे दुआ थो करियां सिंधड़ी, बांह तुंहिंजी वठी आउं तोखे दुआ थो करियां सिंधड़ी, लहस ईंदी न तोखे कॾहिं, बाहि में तूं टपी उभरंदीअ नेठि गुलज़ार थी, बाहि में तूं टपी उभरंदीअ नेठि गुलज़ार थी, आऊं जा अॻ कथी आ कई आह कूड़ी न थी, आह साबित कयो वक़्तु उनखे सची, सिंधड़ी सिंधड़ी जग जी जिंदड़ी, सिंधड़ी सिंधड़ी जग जी जिंदड़ी, तूं न मरंदीअ कॾहिं, तूं न मरंदीअ कॾहिं, आऊं बलहार तोतां थियां 100 दफ़ा घोर जां, नेठि वरंदीअ कॾहिं, नेठि वरंदीअ कॾहिं। इंतिहाई अहम सेशन आहे, ख़ासि तौर ते अयाज़ खे सम्झण जे लाइ, उन जी शाइरी खे सम्झण जे लाइ, छाकाणि त अयाज़ खे जेतिरो पंहिंजे दौर में या इवन उन खां पोइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेतिरो मुखालफ़तुनि ऐं तनक़ीद खे मुंहुं ॾियणो पियो, त आउं सम्झां थो त शायदि ई कोई दुनिया में अहिड़ो शाइर हुजे जंहिंजी एतिरी मुखालफ़त थी हुजे, एतिरी तनक़ीद थी हुजे। ऐं छाकाणि त अयाज़ खे ॿिटी न बल्कि टीणी ॼर मां गुज़रणो पियो हो। इब्राहिम जोय साहब इन ते तफ़सील सां लिखियो आहे, अयाज़ जे दौर खे वाज़े कयो आहे ऐं ॿुधायो आहे त अयाज़ जो दौरु
अंग्रेज़नि जे तसलुत जो ई दौरु आहे ऐं उनखां पोइ वारी जेका सूरत हाल आहे वञूंट हिकदमि लॻे थो त हिकिड़ो इंतिहाई सियासी तौर ते कर्बनाक ऐं दर्दनाक दौरु आहे। ऐं अयाज़ खे जीअं मूं चयो त ॿिटी न बल्कि टीणी जड़ मां गुज़रणो पियो त हिकिड़ा उहे हुआ अयाज़ जा मुखालिफ़ तनक़ीदी हवाले सां जेके अयाज़ जे नज़रिए सां सहमत न पिया कनि। हालांकि इब्राहिम जोए साहब वाज़े लिखियो त तनक़ीद करणु खपे, असां तनक़ीद जी आजियां कयूं था, पर हकारी तनक़ीद जेका नाकारी तनक़ीद आहे उन खां पासो करणु खपे। पर अयाज़ जा सभिनी खां पहिरियां जेके मुखालिफ़ हुआ उहे नज़रियाती मुखालिफ़ अयाज़ जे साम्हूं हुया। उनखां पोइ ॿिया अयाज़ जा ज़ाती मुखालिफ़ थिया ऐं टियां मुखालिफ़ हुया अयाज़ जा सियासी। टिनि तरहनि खां घटि में घटि अयाज़ खे तमामु छिती तनक़ीद खे मुंहुं ॾियणो पिए पियो। हुन जा जॾहिं किताब अचनि था 62 में भंवर भिरे आकाश अचे थो, उनखां पोइ कुल्हे पातम किनरो अचे थो ऐं उनखां पोइ जे काक कोरिया कापड़ी अचे थो। टिनी ते बंदिश पए थी मुख़्तलिफ़ वक़्तनि में ऐं ज़ब्त कया था वञनि किताब। ऐं संग्राम जहिड़ो ख़ूबसूरत नज़्म लिखण ते अयाज़ खे जेल में विधो थो वञे। हाणे इहो उहो दौरु आहे जॾहिं बाक़ाइदे हिकिड़ी मुहिम अयाज़ जे ख़िलाफ़ु क़ाइमु कई वञे थी। जामी साहिबु हिते वेठो आहे, हुन ॾाढो ज़बरदस्त एंथोलॉजी जो किताबु ॾिनो आहे, उन में उहो सॼा मौज़ू मज़मून उन में शामिल आहिनि उन एंथोलॉजी में। हाणे इहो उहे जेके बाक़ाइदे जिन खे ॼण त इहो टास्क मिलियल हुयो त अयाज़ जा किताब खणो ऐं उन्हनि मां शयूं नोट कयो ऐं उन्हनि खे रिकॉर्ड ते आणियो ऐं पोइ उन ते बंदिश जे लाइ हिकिड़ो माहौल ठाहियो। अहिड़ो ई हिकिड़ो किताबु भंवर भिरे आकाश जो हिकिड़ो जेको आहे सो हिन जी हिकिड़ी कापी मूं मदद अली सिंधी साहब वटि ॾिठी, जंहिंमें पेंसिल सां जेको आहे सो नोटिंग थियल आहे मुख़्तलिफ़ नज़्मनि ते, मुख़्तलिफ़ बैतनि ते, उन्हनि जे सिटनि ते। कंहिंजे अॻियां लिखियलु आहे त हीअ काफ़राना कलाम आहे, कुफरिया कलाम आहे, कंहिंजे अॻियां लिखियलु आहे त हीअ एंटी इस्टेब्लिशमेंट आहे ऐं कंहिं ते वरी लिखियलु आहे त हीअ फ़हश शेर आहे। त माना टिनि तरहनि जी तनक़ीद, वरी उन्हनि जा वरी अॻियां कॉम्पोनेंट या मुहरिक टे ठाहिया विया। नंबर 1 त हुनखे जेको आहे सो एंटी इस्लाम करे पेश कयो पियो वियो, छाकाणि त अयाज़ जॾहिं चयो त आयो मौत त रूह मरी वियो, जिस्म थियो आज़ादु, मिटी अवल मिटी आख़िर मिटी ज़िंदाबाद। एॾो ख़ूबसूरत शेर चवण वारे शाइर खे चयो वियो त हीअ जेको आहे सो कुफरिया कलाम आहे ऐं हिन में काफ़राना एटीट्यूड हिन में मौजूदु आहे। ऐं उनखां पोइ वरी अयाज़ जॾहिं चयो त मां त सम्झां थो त तूं किथे नाहीं, हीउ सॼो ढोंग कंहिं रचियो आहे, त चयूं त अयाज़ शक में वरितलु आहे, हू शक जो शिकार आहे। ऐं वरी अयाज़ जॾहिं चयो त तुंहिंजा रूप स्वरूप सहसे हिन संसार में, तुंहिंजा रूप स्वरूप सहसे हिन संसार में, हर कंहिं मढ़ीअ धूप पूॼूं तुंहिंजूं मूर्तियूं। एॾो ख़ूबसूरत शेर उन ते तनक़ीद थी। या अयाज़ जॾहिं जेको आहे सो चयो त यार मुंहिंजी शाइरी खे इहा सघ ॾे त उहो तोखे आख़िरी सजदो करे, त उन ते बि तनक़ीद थी। ऐं जॾहिं अयाज़ चयो त जा ख़ुदा खां न थी जा न इम्कान में, काल खां ॻाल्हि आहे सा इंसान में, हू त मूंखे चिता ते वठी थे विया, मींहुं बरसी पियो काल शमशान में। हाणे इहो जेको पस मंज़र माना बाक़ाइदे जंहिंमें सरे फ़हिरिस्त जेके माण्हू आहे, आउं सम्झां थो त अयाज़ मेले मां उन्हनि माण्हुनि ते बि जेको आहे सो या उन्हनि जी निशानदेही बि थियणु खपे। ख़ासि तौर ते नौजवान हिते काफ़ी वेठा आहिनि त अयाज़ ते कहिड़ा माण्हू हुया जेके अयाज़ जा मुखालिफ़ आहिनि, कहिड़ा माण्हू हुआ जिन खे ॼण त इहो टास्क ॾिनल हो त तव्हांखे हीउ कमु करिणो आहे ऐं इहा नोटिंग करणी आहे ऐं उहा नोटिंग रिपोर्ट करणी आहे, बाक़ाइदे पंफलेट विराया विया। हाणे उहा जेका हिकिड़ो ईअं सम्झो त जथो त उन में सरे फ़हिरिस्त जेको आहे सो सरदार अली शाह ज़ाकिर जेको मेहरान जो एडिटर हुयो ऐं रशीद अहमद लाशारी उन में मौजूदु आहे ऐं उनखां पोइ क़ुर्बान बुगटी उन सथ में शामिलु थिए थो ऐं कुझु ॿिया माण्हू। त माना बाक़ाइदे हिकिड़ी मुनज़िम हिकिड़ी जेका सो मुहिम जो ई हलाई थी वञे, मुनज़िम प्रोपेगंडा कई थी वञे अयाज़ जे ख़िलाफ़ु। अयाज़ जेको वतन दोस्त आहे, अयाज़ जेको इंसान दोस्त आहे, अयाज़ जेको पंहिंजी धरती ऐं मिटीअ सां बेपनाह प्यारु करे थो, अयाज़ जेको सच जो साथारी आहे, अयाज़ जेको शाइर मोहबत आहे, उन मोहबत जे शाइर ते
हुन जेतिरा बि कदगन लॻा आहिनि ऐं सम्झां थो त अयाज़ जेको बर्दाश्त कयो आहे उहा हिकिड़ी पादाश आहे। ऐं ख़ासि तौर ते वरी जेके पोइ उन जे फेवर में आया उन्हनि में त जामी साहिबु आहे, रसूल पली जो आहे, ग्रामी साहिबु आहे, उन ते सभई ॻाल्हाईंदा आहिनि। ऐं जेके उहे दोस्त जेके मूं जीअं चयो त हिकिड़ा ज़ाती दुश्मन साबित थी बीठा, त उन में जेके ज़ाती दोस्तनि जो आउं ख़ासि तौर ते ज़िक्र कंदुसि, जिन में रशीद भट्टी आख़िर ताईं गॾु बीठो रहियो, इब्राहिम जोयो बीठो रहियो, मदद अली सिंधी साहिबु हिते बीठो आहे, उहो आहे सोभू ज्ञानचंदाणी हुन सां आख़िरी ॾींहंनि ताईं गॾु बीठो। उनखां पोइ अयाज़ गुल आहे, अदल सुमर, इहे तोड़ जो अयाज़ जा बालका करे सॼा वेंदा हुआ। डॉक्टर कासिम बुगियो आहे, या जेका सो ख़ुदि इसाक समेज साहिबु आहे, या इहा हिकिड़ी आहे फयाज़ लतीफ़ ताईं जिन अयाज़ ते कमु कयो। मैडम ख़ुर्शीद अब्बासी आहे, हुनजे नसर ते कमु कया। त अयाज़ सां मुहबत जो हिकिड़ो जिन रिश्तो रखियो, उन्हनि जी बि अलॻि जेका हिकिड़ी शनाख़्त आहे ऐं उन्हनि जो हिकिड़ो अलॻि टोलो आहे। ऐं हिकिड़ा उहे आहे जेके इन्हनि टिनि ग्राउंड से टे फ़िक्र साम्हूं रखी करे ऐं अयाज़ जी मुखालफ़त कंदा रहिया। जी महिरबानी। बिल्कुलु इहे सभई जेके अकाबर हुआ इहे शेख अयाज़ जा हामी बि रहिया। ऐं काज़ी मंज़र हयात खे हिकिड़े ख़त में लिखे थो, शेख में हुनजो इज़हार कयो आहे त मूंखे ॾाढो ॾुखु आहे त उहे जेके माण्हू जेके मुंहिंजा अज़ीज़ दोस्त हुआ उहे अॼु मूंखां बिल्कुलु परे आहिनि। ऐं मां यकीन कयो त जॾहिं उहो ख़त हिन किताब में उहो आहे, उनजो हिकिड़ो अक्स आहे, जॾहिं उहो ॾिठो त मुंहिंजे अखियुनि मां लुड़क लड़ी पिया। हैरत आहे त उन वक़्तु माण्हू कीअं कनि पिया। शेख अयाज़ जो इंतिहाई फेवरेट हिकिड़ो शाइर हुयो ख़याम, ऐं उन ते बि कुफ़र जो इल्ज़ाम लॻल हुयो। ऐं मशरक़ी शाइरीअ जे फ़नी क़दुरु ऐं रुझान जे नाले सां हिकिड़ो मक़ालो लिखियो मौलाना ग़ुलाम मोहम्मद ग्रामी साहिबु। उन में उन्हनि सभिनी अंसरनि जो हुन जाइज़ो वरितो आहे ऐं उहे जेके जेके इल्ज़ाम शेख अयाज़ ते लॻा। ऐं ग्रामी साहिब जो चवणु आहे त जदीद अदब ते जेके इल्ज़ाम आहिनि उहे शेख अयाज़ ते आहिनि, यानी जदीद अदब ऐं शेख अयाज़ खे हिक ॿिए सां लाज़िम मलज़ूम सम्झे थो। असांजो निहायत असांजो अकाबर ताज जोयो साहिबु हिते मौजूदु आहे, जंहिंजो शेख अयाज़ ते छा जदीद अदब ते तमामु घणो कमु आहे। ऐं मां चाहींदमि त हिननि जे उन ॾाहप मां कुझु असां तव्हांखे पेश कयो। ऐं ख़ासि तौर ते ग्रामी साहिब जो जेको नज़रियो हुयो शेख अयाज़ जी दिफ़ा में, उनखे तव्हां डिटेल सां बयानु कयो। महिरबानी। आउं सम्झां थो त जदीद सिंध जो मामार साईं GM सेहत ऐं जदीद सिंधी अदब ऐं शाइरीअ जा तर्जुमान इब्राहिम जोयो ऐं शेख अयाज़ ऐं ॿिया उन्हनि जा साथी, इन्हनि खे सभ खां वधीक तनक़ीद जो निशानो बनायो वियो ऐं उन्हनि खे काफ़र, मुलहद, इश्तिराकियत पसंद, अखंड भारत जो हामी ऐं भारत जा माना पाकिस्तान जो मुखालिफ़ ऐं शेख अयाज़ जी ख़ासि करे शाइरी जे हवाले सां इन्हनि सभिनी इल्ज़ामनि सां गॾु वधीक त हुन में फ़ाहिश निगारी आहे, हुन में उघाड़प आहे। ऐं ख़ासि करे हुन जो दोस्त जॾहिं उत्तम हिते अचे थो त उनखे हिकिड़ो निशानो बनायो वियो, या नारायण श्याम वारे नज़्म खे निशानो बनायो वियो। त इहो जेको चौतरफ़ो पंज तरफ़ो हमिलो हो, इन हमले खे जे दिफ़ा तौरु जेके शख़्स सभ खां पहिरीं अयाज़ मिसाल रशीद भट्टी, इब्राहिम जोयो, शमशेर हैदरी, इहे त माना सम्झो त अयाज़ हुआ, अयाज़ जा साथी हुआ, उन्हनि ते ख़ुदि वार थियल आहे। पर हिकिड़ा ॿिया अहिड़ा माण्हू हुआ जेके इन ई फ़िक्र सां लाॻापियल हुआ, उन्हनि हुन दिफ़ा सभ खां पहिरीं असांजो ग्रामी साहिबु आहे, मौलाना ग़ुलाम मोहम्मद ग्रामी, जेको वॾो जयद आलिम हो, 33 सालनि ताईं महरान रसाले जो एडिटर रहियो। हुन 1964 में जनवरी खां 12 जून ताईं जेको ॿिटो परचो आहे 6 महीननि जो, उन में 300 सुफ़नि ते मुश्तमिल मशरक़ी शाइरीअ जा फ़नी क़दर ऐं रुझान लिखी ऐं उनजो मुक़ाबिलो कयो, जंहिंजे वरी जवाब में कुझु इनखे निशानो बनाई साईं GM साहिब जे तहरीरुनि खे, इब्राहिम जोए जे तहरीरुनि खे, छो त अदबी बोर्ड GM साहिब क़ाइमु कयो, उनजो पहिरियों सेक्रेटरी रूर रवान जोयो साहिबु हो, ऐं उन में असांजो शाइर शेख अयाज़ शाइर थियो ऐं जदीद अदब। त इन्हनि टिनी शयुनि खे पीर इलाही बख़्श जे सरपरस्ती, रहनुमाई ऐं पैसे
सां रशीद अमन लाशारीअ खे मैदान में लाथो वियो ऐं होॾां महिराण जो एडिटर जीअं असांजे शेर चयो सरदार अली शेख ज़ाकिर उन जा ॿोलड़िया उन्हनि एडिटोरियल मज़मून लिखिया ऐं हिन अहिड़ो किताबु लिखियो हो अदब के आड़ में जेको ही मूं वटि मौजूदु आहे जंहिंमें इहे सभु जेके इल्ज़ाम आहिनि लॻाए विया ऐं अलाह बि सोदाई इंसान बि सोदाई इन क़िस्म जूं सिटूं न अलाह बाक़ी न इंसान फ़ानी इन क़िस्म जूं सिटूं ॾेई उन जूं तावीलूं करे ऐं इल्ज़ाम हया विया हिन किताब में। पहिरियों जवाबु इनखे मोहम्मद उस्मान डीपलाई ॾिनो बिकोले अयार ही नंढड़ो किताबड़ो आहे। इन में हुन भंवर भिरे आकाश जे हवाले सां जेका तनक़ीद थी आहे उनखां जवाबु ॾिनो आहे। उनखां पोइ ॿियो शख़्स आहे इब्न हयात पंवर सिंधी अदब ऐं असांजा अदीब ही किताबड़ो मूं वटि मौजूदु आहे। ऐं उनखां पोइ हिकिड़ो तवील तरीन ख़ादिम वतन अख़बार में रसूल बख्श पली जे जा मज़मून लगातार छपजण लॻा अंधा ऊंधा वेज जे नाले सां जेको वरी पोइ इब्न हयात पंवर 67 में शाये कयो। ही 4 माण्हू आहे जिन हिन मोर्चे खे संभालियो जो साहब ऐं हुन त उहे गॾु आहे हुन सां। गिरामी साहब कमाल कयो आहे। गिरामी साहब अरबीअ जो वॾो आलिम हो फारसीअ जो वॾो आलिम हो उर्दूअ जो वॾो आलिम हो सिंधीअ जो वॾो पंजाबी सराइकीअ ते दस्तरस ऐं बाक़ी आलमी जेके ॿियूं ॿोलियूं आहिनि उन्हनि जे शाइरीअ जो तर्जुमे जे ज़रिए हुन जो वसी मुतालियो त हिन अरबी शाइरीअ खां शुरूआति कई आहे। अरबीअ में जेका मशरिक़ी शाइरीअ में शामिलु थी थिए उन जा फ़नी क़द्र रुझान कहिड़ा आहिनि फारसी शाइरीअ जा फ़नी रुझान कहिड़ा आहिनि उर्दू शाइरी ऐं जदीद असांजी क्लासिकी शाइरी ऐं उनखां पोइ वरी जदीद शाइरीअ ते हू आयो आहे। हिन तफ़सीली हिन में लिखियो आहे। हाणे इहे 4 किताब मूं तव्हांखे ॿुधाया। मौलाना गिरामी बहस कंदे चए थो त इहा का नई ॻाल्हि न आहे भई शेक्सपियर जे ड्रामनि खे टालिस्टाय जहिड़ो माण्हू जेको आहे उहो अख़लाक खे बिगाड़ींदड़ सॾे थो। वर्ड्सवर्थ खे शेलीअ जहिड़ो शाइर अख़लाक़ी ख्वाजा सरा सॾे थो। लॉर्ड बायरन खे सावरी संदसि शाइरीअ खे शैतानी शाइरी करार ॾिए थो। टेनिसन जी पोतर शहरनि लाइ चयो वियो त उन में अमृत परस्ताना जिनसी जज़्बा शामिल आहिनि। फिरदोसीअ खे ला मज़हब ज़ंदीग ऐं पसपर्दा मजूसी सॾियो वियो। सैदीअ जो गुलिस्तान उन जे 5 बाब खे अमृत परस्तीअ जा जज़्बात जो खुलियल इज़हार सॾियो वियो। मौलाना जामिया जे ज़ुलेखा लाइ चयो वियो त ज़ुलेखा जो हुस्न जमाल ऐं ख़दो ख़ाल निहायत उरियानी ऐं फहश निगारीअ सां बयानु कयो वियो आहे। रूमीअ जे किन हिकायतुनि खे बद अख़लाक़ीअ जे ज़ुमरे में बद अख़लाक़ीअ जी तबलीग सॾियो वियो। हाफ़िज़ ऐं ख़याम खे त मैनोश रिंद अलस्त ऐं अख़लाक़ जे ख़िलाफ़ करार ॾिनो वियो। हाफ़िज़ ग़ालिब खे मैख़्वाल सां गॾु बेदीन सॾियो वियो। इक़बाल खे फाशिज़म जो मुबलिग सॾियो वियो। सचल ते कुफ़र जूं फ़तवाऊं ॾिनियूं वयूं। चई इहा का नई ॻाल्हि कान्हे। ऐं पोइ हुन दलील ॾिना आहिनि त अयाज़ जेको चयो आहे उहो त कुझु ई कोन्हे उहो त प्राइमरी क्लास जूं ॻाल्हियूं आहिनि। हाई स्कूल ऐं कॉलेज जूं ॻाल्हियूं त ॿिया वॾा चई विया आहिनि पर उन्हनि ते फ़तवाऊं ज़रूरु ॾिनियूं हुयूं पर कॾहिं उन्हनि ते पाबंदी न पई। मसलन उमराउल केस अरब जो वॾो शाइर हो। उमराउल केस ऐं ॿिया जेके उन वक़्त जा शाइर हुआ अयाम जहालियत जा जिन खे शाइर जेके रसूल पाक जे ज़माने में खुलफ़ाए राशिदीन जे ज़माने में बनु उमैया बनु अब्बास जे ज़माने में जेके शाइरी कंदा उन्हनि जी शाइरीअ में फ़हश निगारी ऐं उरिया न पाए। उमराल केस मसलन चए थो
मुंहिंजूं रातियूं उन्हनि हामला औरतुनि सां, शादीशुदा औरतुनि सां गुज़रियूं जिन खे ही कट करे उन मां कुझु टुकड़ा ॾिए थो त जिन सां सोहबत में मूं हुननि खां हुननि जा रोअंदड़ ॿार बि जेके आहिनि विसाराए छॾिया। त हाणे उहा शाइरी अरब जे आलम रसूल पाक खे बि वणंदड़ हुई, खुलफाए राशिदीन हज़रत अली अलैहिस्सलाम ताईं सभिनी खे वणंदड़ हुई, ऐं अरबी लुग़त लाइ उनखे सनद करार ॾिनो वियो ऐं अरबी शाइरीअ जो इमाम सॾियो वियो उनखे। उन दौर में का बि पाबंदी, उन चइनी दौरनि में उन ते का बि पाबंदी न कई वई ऐं उन जी शाइरी अॼु ॾींहं ताईं मदरसनि जे निसाब में पढ़ाई थी वञे। ऐं ईअं वरी फिरदौसी जंहिं जेको आहे अरबनि लाइ चयो त ही ॻोहूं खाईंदड़, उठनि जो खीरु पीअंदड़, कसर ऐं केसर ऐं कसरा माना कियानी जेको तख़्त आहे हिंदुस्तान जो ईरान जो उन ते हमले जो सोचीनि था। हाणे आसमान तोखे थुक हुजे, तोखे लानत हुजे। हाणे इन क़िस्म जी शाइरी उन ते पाबंदी कान पई। हाफ़िज़ श्याम, हाफ़िज़ ख़याम जेके शेख अयाज़ जा पसंदीदा शाइर आहिनि, हाणे उनजो मिसाल ॾेई चए थो त उन साॻे मद ऐं शराब जी भिटाई ॻाल्हि कई, अक्सर कल्याण यमन कल्याण भरियो पियो आहे। सचल वटि उहा मैनोशी मौजूदु आहे। शिबली अरबुल अजम में, सुलेमान निदवी उमर ख़याम जे किताब में उन्हनि खे शराबन तहूरा ऐं जेको आहे तसवुफ़ जे हवाले सां रिंदाना इस्तारा करार ॾियनि था ऐं उन्हनि खे हू को बि नथा कदम खणनि, पर सिर्फ़ु अयाज़ ते। हाणे उन में हुन तमामु घणा मिसाल ॾिना आहिनि ऐं चंद मिसाइल उमराउल कैस जो त तव्हांखे ॿुधायो। रूमी चए थो बिज़ेर कुंगरे किबरियाश मर्दानन फरिश्ता सेद पैगंबर शिकार यज़दांगीर, यानी किबरियाईअ जे कुंगरनि हेठां अहिड़ा मर्द मुजाहिद मौजूदु आहिनि जिन वटि फरिश्ता क़ैद आहिनि, पैगंबर बि उनजो शिकार थियल आहिनि, यज़दान खे बि हुननि पकिड़े वरितो आहे। पर रूमीअ जो किताब पाबंदीअ हेठि नथो अचे। इक़बाल चए थो दर दश्ते जुनू मन जिबरील अमी से दे यज़दां बि कमंदावर ए हिम्मत मर्दां, मुंहिंजे जुनून जे मैदान में जिब्राइल अमीन बि क़ैद थी चुको आहे। ए हिम्मत मर्दाना, हाणे यज़दान खे पंहिंजे कम ते ॼार में क़ाबू कर। ॿियो शाइर चए थो कब हक परस्त ज़ाहिद जन्नत परस्त है, कब हक परस्त ज़ाहिद जन्नत परस्त है, हुरूम पे मर रहा है ये शर्रत परस्त है। हाणे इन शाइरीअ ते बि पाबंदी नथी पए। या मीर तकी मीर चए थो त किसका काबा किसका किबला कौन हरम है क्या एहराम, इस कूचे के बाशिंदों ने सबको यही सलाम किया। अहिड़े नमूने सां हू रूमी, हाफ़िज़, श्याम, इक़बाल, ग़ालिब, मीर तकी मीर, सचल, सामी, भिटाई, बुल्ला, सुल्तान बाहूअ जा मिसाल ॾिए थो। मसलन हिकिड़ो इक़बाल जो शेर आहे त रोज़े हिसाब जब मेरा पेश हो दफ्तर अमल, आप भी शर्मसार हो मुझको भी शर्मसार कर। या ख़याम जो जी शाइरी आहे मारा तो बेश्त अगर बिताअत बख्शी आ बेबूद लुत्फ़ो अता तू कुजास्त, ए ख़ुदा जेकॾहिं इबादत ऐं इतायत जे मुआवज़े में बेश्त ॾींदे त पोइ त इहो ख़रीद फ़रोख़्त वारो कमु आहे। इहो कमु त सौदागरनि जो आहे। भला तूं पंहिंजे लुत्फ़ ऐं अता जा किसा जेके ॿुधंदा हुआसीं उहे किथे आहिनि?
हाणे इन क़िस्म जी शाइरी अचे थी या ग़ालिब जेको इक़रारी मयनोश हो उनजो कलाम आलमन नाक़दन वहदतुल वजूद ऐं फ़लसफ़े हयात जो शाहकार छॾियो आहे। ये मसाइल तसव्वुफ़, ये तेरा बयान ग़ालिब, तुझे हम वली समझते जो न बादा ख्वार होता। हाफ़िज़ शिराई तो चए दोष दीदम के मलाइक दरे में खाना ज़िदंद, गिले आदम बिसरिश्तंद पैमाना ज़िदंद। काल्ह ॾिठुमि त मलाइकनि कलालनि जो दरवाज़ो पे खड़कायो, यानी मतारनि मुखियुनि जो दरवाज़ो पे खड़कायो, खोलायो आहे ऐं आदम जो मिटीअ मां पुतलो तयारु करे उनखे शराब सां पे ॻोहियो आहे। इन तरह न फ़क़ति आदम जो बोतो जोड़ियो वियो आहे पर उन सां गॾु शराब पीअण जा प्याला बि जोड़िया विया आहिनि। हाणे इन क़िस्म जी शाइरी उहा कुफ्र में नथी अचे पर अचे थो त असांजो शेख याज़ अचे थो जेको हिन क़िस्म जी शाइरी करे थो जेका असां कल्ह बि ॿुधी। मै ते नाह मयार अजूड़ी, मै ते नाह मयार सेज असांजी जासूरीअ सां अॻई हा इक़रार, मुंहिंजे मन खे चीरे फाड़े उखली पियो इंसान, आऊं त तुंहिंजो अमृत आहियां उछली कीअं नादान, मुंहिंजी प्यालीअ ते थो पसरी पुरजी कोन पियाक, रुसी वञी थो मुंहिंजे रस सां तिखी रखी थो ताक, मुंहिंजे मध खे मेरो सम्झी थुॾे छॾी थो थां, तुंहिंजे मन खां मेरो नाहे हथ रखी ॾिस हां। कहिड़ो मध चिणग चुकीअ मां निकिती जंहिंमां निकिता कई निकट, कहिड़ो मध जंहिं हीअं मन में भड़काया भमभट, पियो जियो ए मत वारो मध जो नाहे मट, दूर वञे थो चंदुरमा खे चवंदो छाया नट, पियो जियो रची वञे जीअं जजवंतीअ में झाग, मध जी माम मिली जो तन में राग थिया विराग। अहिड़े नमूने सां हू चए थो पियो पियोड़े पियोड़े यार, जियो जियोड़े जियोड़े यार, पियोड़े यार जियोड़े यार, मैं आह वेह जो वेहते वार, पियोड़े प्यार जियोड़े यार। त हू इहो साबित थो करे त इहे सभु शाइर पर शेख याज़ जे किताबनि ते पाबंदी विधी थी वञे, हुन ते इल्ज़ाम हया था वञनि, हुन ते मज़मून लिखिया था वञनि ऐं हुनखे जेल में विधो थो वञे, हिकु भेरो न 3 भेरा जेल में विधो थो वञे। ऐं अखंड भारत जो जॾहिं हिंदुस्तान पाकिस्तान जी जंग थी थिए त हुन जंग जे रोकथाम लाइ इंसानियत परस्त शाइर थी चए थो ही संग्राम साम्हूं आ नारायण श्याम, हुन जा मुंहिंजा कोल बि साॻिया, ॿोल बि साॻिया, ढट बि साॻियो, ढोल बि साॻिया, हू कविता जो काक धणी पर मुंहिंजा रंग रतोल बि साॻिया, हुन ते कीअं बंदूक खणां मां, हुनखे गोली कीअं हणां मां। त हाणे इनखे चए थो वञे त इहा भारत अखंड भारत जी हिमायत आहे। ऐं अड़े बाबा श्याम त हुनजो संगती हो जंहिंखे विराने जलावतन कयो पंहिंजे धरतीअ खां, ऐं उन सां मोहबत जो इज़हार जेकॾहिं भारत परस्ती आहे त शेख याज़ चए थो त मूंखे उन ते फ़ख़्रु आहे। अयाज़ इन सबबु मैं परस्ती छॾींदो, मियां तूं बि कंहिंखे ॾींहुं थो मयारूं। अहिड़े नमूने सां तुंहिंजे तख़लीक़ में अड़े ख़ालिक एतिरो फ़र्क़ु नेठि छो आहे, मां त सम्झां थो त तूं किथे नाही, ही सॼो ढोंग कंहिं रचियो आहे, वरना इंसान खां ज़ियादह को हुस्न तुंहिंजे जो आईनू आहे। ख़ुदा यानी इंसानी हुस्न जो परतवो आहे, सूफ़िन चयो आहे। अयाज़ खां नई ॻाल्हि कनि कई आहे त गिरामी साहब आउं सम्झां थो त मुदलिल नमूने सां 300 सुफ़नि जो ही किताब लिखी, न रुगो शेख याज़ जो पर असांजी जदीद शाइरी, जदीद सिंधी अदब जंहिंमें गिरामी साहब आहे, शमशेर आहे या ॿिया असांजा
जमाल अबड़ो ऐं ॿियनि सभिनी जो बचाव कयो आहे। आउं सम्झां थो त शेख अयाज़ जे दिफ़ाकारनि में गिरामी साहब खे 1 नंबर असीं ॾींदासूं। ऐं उनखां पोइ रसूल बख़्श पली जो जंहिं अंधा ऊंधा वेद लिखियो, जंहिं ते आउं सम्झां थो जामी साहब ई वधीक असांखां तफ़सील ते ॻाल्हाए सघंदो, ऐं ॿियनि दोस्तनि ते ॿिया दोस्त ॻाल्हाईंदा। आउं सम्झां थो त मुंहिंजे पारां एतिरो ई काफ़ी आहे। जे वधीक हूंदो त इन मां तव्हांखे वंड वठाई। महिरबानी। शेख अयाज़ अॻिते क़दम रिसालो जेको उन शुरू कयो हुयो, उन जो बुनियादु हिकिड़ो तनक़ीदी शऊर पैदा करणु ऐं तनक़ीद जे जदीद क़दुरनि खे आम करण जो हिकिड़ो सिलसिलो हुयो। शेख अयाज़ पाण हिकिड़ो नक़ाद हुयो ऐं शेख अयाज़ जे दौर में उनखे तमामु सुठा नक़ाद मिलिया। रसूल बख़्श पली जे साहब जहिड़ो नक़ाद मिलियो उनखे, रशीद भट्टी ऐं ग्रामी साहब जहिड़ा नक़ाद मिलिया। ऐं उनखां पोइ उन कम खे सहेड़ण में असांजो निहायत ई अकाबर ॾाहो जामी चांडियो साहब आहे, जंहिंजो न सिर्फ़ु पंहिंजे शोबे में तमामु घणो कमु आहे, पर शेख अयाज़ ते हिकिड़ी सिंधी अदब ते तनक़ीद एंथोलॉजी जे नाले सां हुननि जो शेख अयाज़ ते तनक़ीद जे हवाले सां तमामु बहितरीनु किताबु आहे। अदा जामी चांडे साहब खे गुज़ारिश आहे त तव्हां शेख अयाज़ ते जेका तनक़ीद थी या हू पाण हुन जेका तनक़ीद जो जेको हुननि वटि हुयो जेको शऊर हुयो उन हवाले सां, या ख़ासि तौर ते रसूल बख़्श पली जे साहब जेका हुननि ते तनक़ीदी किताब लिखिया उन जे हवाले सां तव्हां पंहिंजो थोरो रोशनी विझंदा। हिन वेहक जो नालो उनवान आहे त शेख अयाज़ जा दिफ़ा कंदड़ अदबी तौर ऐं फ़िक्री तौर ऐं नक़ाद उनजा केरु रहिया। ऐं पोइ उन में जेको तव्हांजो सुवालु आहे, मां तव्हांजे सुवालु पलीअ साहब जे किताब अंधा ऊंधा वेज ते अचण खां अॻु में हिन मौज़ू जे हवाले सां 2-3 बुनियादी ॻाल्हियूं करणु चाहींदुसि। पहिरीं ॻाल्हि त शेख अयाज़ को हिकिड़ो फ़र्दु न आहे। शेख अयाज़ जदीद सिंध जे अदब जो हिकिड़ो दौरु आहे, ऐं उहो दौरु बि ईअं त हिकु पासे शेख अयाज़ जहिड़ो तख़लीक़ी जीनियस हो, ॿिए पासे उहो सिंध जे समाज जो बि तारीख़ी तौर ते हिकिड़ी तब्दीलीअ जो वॾो दौरु हो। हिकिड़ी रिवायती सिंध हिकिड़े नए दौर में दाख़िल थी रही, उहो सिंध जे हिकिड़े स्ट्रक्चरल सोशल कल्चरल ऐं हिस्टोरिकल ट्रांसफॉर्मेशन जो हिकिड़ो दौरु हो। ऐं अयाज़ ख़ुशनसीब हो त अयाज़ जो तख़लीक़ी जीनियस त हो, पर उनखे दौर बि उहो अहिड़ो ई मिलियो जेको दौरु सिंध जे अंदरि उन तारीख़ी उन तब्दीलीअ जो दौरु हो। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त उहो दौरु रुॻो सिंध जे तारीख़ी तब्दीलीअ जो दौरु न हो, पर सॼी दुनिया में उथल पुथल जो दौरु हो। सॼी दुनिया ॿी जंग अज़ीम खां पोइ हिकिड़े बिल्कुलु नए दौर में दाख़िल थी रही। क़ौमूं आज़ादु थी रहियूं, क़ौमी रियासतूं ठही रहियूं, क़ौमी तहरीकूं हली रहियूं, दुनिया में तबक़ाती इनक़लाब अची रहिया, समाजवाद इनक़लाब अची रहिया, दुनिया में तमामु घणियूं फ़िक्री सियासी ऐं अदबी तहरीकुनि जो दौरु हो। उस जो दौरु त शेख अयाज़ जो हिकिड़े पासे तख़लीक़ी जीनियस हो ऐं ॿिए पासे ज़ाहिर आहे त अयाज़ रुॻो मक़ामी माण्हू न हो, को मक़ामी सतह जो तख़लीकार न हो, त अयाज़ जे साम्हूं इहो पूरो दौरु हो। ऐं टीं ॻाल्हि त अयाज़ पंहिंजे उन तख़लीक़ी जीनियस सां, पंहिंजे उन ग़ैर मामूली तख़लीक़ी ॾात सां पंहिंजे दौर खे नरगो तमामु घणो इन्फ्लुएंस कयो, पर अयाज़ खां ई लफ़्ज़ उधारा वठिजनि अयाज़ खे भेटा ॾियण जे लाइ। त अयाज़ चयो त हीउ ॾोह न आहे हिन माण्हूअ जो, मूं मिटी ॿीहर ॻोही आहे। त अयाज़ सिंधी अदब जे उन दौर जी ॼण त मिटी ॻोहे न सिर्फ़ु हिकिड़ो नओं दौरु तख़लीक़ कयो। इन करे शेख अयाज़ रुॻो हिकिड़ो फ़र्दु न आहे, हिकिड़ो पूरो दौरु आहे। हाणे इन सॼे तनाज़ुर में जेको मौज़ू आहे त शेख अयाज़ ते तनक़ीद कीअं थी, कहिड़ा दौर रहिया उनजा, मां सम्झां थो त शेख अयाज़ जे बाॾां 3 क़िस्मनि जा रवैया काल्ह बि हुआ, अॼु बि आहिनि, ऐं टिनीअ जी छंड छाण ज़रूरी आहे। हिकिड़ो उहो गिरोह माज़ी में बि हो, अञा बि आहे, ऐं शायदि रिगो अरसो रहंदो, जंहिंखे अयाब सां नफ़रत हुई, जंहिंखे अयाज़ सां तासुब हो, जंहिंखे अयाज़ सां अणसहब हुई। उन जा सबब ऐं मुहरिक मुख़्तलिफ़ आहिनि, के मज़हबी हूंदा, के नज़रियाती हूंदा, ऐं के हमअसरनि जा हूंदा, पर बहरहाल अयाज़ खे रवैयो हिकिड़ो इहो बि हो। ॿियो वरी हिकिड़ो अयाज़ परस्ती जो रवैयो आहे। हिकिड़ो ॿियो बि गिरोह
सिंध में मौजूदु रहियो आहे, अयाज़ जे ज़िंदगी में बि हो, अयाज़ जे वफ़ात वक़्तु वॾो धमचर मतो। उनजे सभ खां पहिरियों मज़मून तफ़सीली मूं लिखियो, जंहिं उन बहस खे नओं रुख़ ॾिनो 98 में। मुंहिंजो मज़मून हो हिकु अयाज़ जेको फ़ानी हो, ॿियो अयाज़ जेको ज़िंदह रहंदो। उहो मज़मून मुंहिंजे अदबी तनक़ीद वारे किताब में बि शामिलु आहे। उहो गिरोह वरी इहो रवैयो रखियो वेठो आहे त अयाज़ खे मुक़दस बणायो, अयाज़ तनक़ीद खां बालातर आहे, ऐं अयाज़ ते तनक़ीद खे तव्हां ईअं बयान पेश कयो त अयाज़ जे ख़िलाफ़ु इहो थी रहियो। त मां सम्झां थो त अयाज़ जी तज़हीक, उनखे रद्द करणु, इहो बि हिकिड़ो इंतिहाई क़ाबिल मज़म्मत ऐं हिकिड़ो जाहिलाणो रवैयो आहे। ऐं अयाज़ परस्ती बि ओढ़ो ई रवैयो आहे त अयाज़ ते तनक़ीद न कजे, अयाज़ तनक़ीद खां मथां आहे, अयाज़ तनक़ीद खां बालातर आहे। इन्हनि ॿिनि इंतिहाउनि जे विच में काल्ह बि उहो रवैयो हो, अॼु बि आहे, उहा अयाज़ शनासी आहे। त अयाज़ जी परख थिए, हिकिड़े तख़लीक़ी जीनियस जी परख थिए त ज़ाहिर आहे त हुनजी शाइरी जा मुहरिक कहिड़ा हुआ, हुनजी ॿोली कहिड़ी हुई, हुनजा मौज़ू कहिड़ा हुआ, हुनजा तजुर्बा कहिड़ा तख़लीक़ी, हुन तरकीबूं कहिड़ियूं, हुन सिन्फ़ुनि खे कीअं नए सिर उजागर करे नई शिकिल ॾिनी। अयाज़ पंहिंजे धरतीअ जे बारे में, इंसान ज़ात जे बारे में, क़ौमी सुवाल ते, तबक़ाती सुवाल ते, ज़िंदगी जे घणनि सुवालनि ते अयाज़ जो ग़ैर मामूली तख़लीक़ी पोरियो कयो। त मां सम्झां थो अयाज़ शनासी जो कमु इहो आहे ऐं हुअणु खपे त उनजी छंड छाण कई वञे। इन तनाज़ुर में मां पंहिंजी ॻाल्हि जो आख़िरी पासो अचां त मूंखां अॻु में ताज साहिबु इंतिहाई तफ़सीली ऐं शानदार ॻाल्हि ॿोल करे वियो आहे। जेको हीउ किताबु आहे अंधा ऊंधा वेज, उन ज़माने में शेख अयाज़ खे ऐं साईं GM सैद खे, इन ॿिनि माण्हुनि खे ख़ासि तौर ते हिकिड़ी जेका सिंध में धुर हुई, जेका कंज़र्वेटिव धुर हुई, ऐं उनखे रियासत जी पुश्तपनाही हासिलु हुई, उन सरकारी सरपरस्तीअ हेठि हिकिड़ो वॾो धमचर मचायो अदब ऐं फ़िक्र जे मैदान ते, जंहिंमें ॿिन्ही खे काफ़िर करार ॾिनऊं त साईं GM सैद बि काफ़िर आहे, ऐं हे जेको सरहंदी तव्हां ॾिसो था, इन्हनि जो ई ख़ानदान आहे जंहिं साईं GM सैद खे बि काफ़िर करार ॾिनो हो ऐं किताबु लिखियो हो इन सरहंदी जे वॾे। त उन ज़माने में जेको ॿिन्ही जे बचाव में, साईं GM सैद जे बचाव, असांजो मौज़ू न आहे उहो हींअर, त शेख अयाज़ जे बचाव में, ऐं दरअसल इहो बचाव हिकिड़े फ़र्द जो बचाव न हो, इहो हिकिड़ी नई सिंध जो बचाव हो, सिंध जे नए अदबी दौर जो बचाव हो, हिकिड़े नई सिंध जे ख़्वाब जो बचाव हो, जंहिंजो मोहनदार शेख अयाज़ हो अदब जी मैदान ते। त मां सम्झां थो त उन में जीअं ताज साहिबु ॻाल्हि करे वियो, हीअ मशरक़ी शाइरी या फ़नी क़दुरजानात हिकिड़ो बेमिसाल किताबु आहे। हीअ जेको इब्न हयात पवर साहिब जो मज़मून आहे, इहो मूं पंहिंजे अदबी तनक़ीद वारे किताब में शामिलु कयो हो, उन में बि शामिलु आहे, मुख़्तसिर आहे पर निहायत सुठो। पर जेको ॿियो शानदार वॾो किताबु लिखियो, उहो पलीज साहिबु लिखियो, अंधा ऊंधा वेज। लतीफ़ साईं जो बैत आहे, अंधा ऊंधा वेज खल कुयाड़िया खाईं, असां ॾुखी ॾील में तूं प्यारी पेज। इहो किताबु जेको पलीज साहिबु लिखियो, जेको पंहिंजी साइज़ में त नंढो आहे, पर उन किताब जी फ़िक्री ज़मीन बि इहा साॻी आहे जेका ग्रामी साहिब जे किताब अॻ में लिखिजी चुको हो। पलीज साहिबु इन किताब में जीअं ग्रामी साहिबु कयो आहे, उन फ़ारसी शाइरीअ मां, उन हाफ़िज़ मां, उन ख़याम मां, उन सॼी फ़ारसी शाइरी मां, ख़ासि तौर ते क्लासिकल दौर, तसौफ़ जी शाइरीअ मां, उर्दू शाइरीअ मां, मीर मां, ग़ालिब मां, ख़्वाजा मीर दर्द मां, ऐं ॿियनि घणनि शाइरनि मां, त पलीज साहिबु बि पंहिंजे उन किताब में, मां तव्हांखे केतिरा मिसाल ॾेई सघां थो, पर मिसाल ॾेई चुको आहे ताज साहिबु, नथो वरजायां, त अंधा ऊंधा वेज ग्रामी साहिब जे उन तनक़ीद तसलसुल में हिकिड़ो शानदार क़िस्म जो किताबु हो, जंहिं अयाज़ जी, उनजो सबबु हिकिड़ो, उनजो नतीजो इहो बि निकितो ॿिन्ही किताबनि जो ऐं उन ज़माने जो डिस्कोर्स जो, त अदब खे परखण जा पैमाना उहे नथा थी सघनि जेके तव्हां आम पंहिंजे ज़िंदगी जे वहिंवार में कयो था। हिकिड़ो मशहूरु शेर थियो आहे, मिसाल थो ॾियां, जॉन लीला जो मशहूरु शेर आहे। हाणे ॿुधायो त जेकॾहिं इहा ॻाल्हि को माण्हू आम करे ऐं नसर में करे सिधी करे त अॼो को हुजूम चढ़ी वञनि मथां। जॉन लीला जो शेर आहे त हा, हासिले कुन है ये जहाने ख़राब, हे जेको चदो ऐं ख़ुदा, हे जेको सॼो तुंहिंजो ठाहियल जहान आहे, इहो इन करे ख़राबु आहे, हे सॼो निज़ाम इन करे ख़राबु आहे, हे सॼो जहान इन करे ख़राबु आहे जो इहो हासिले कुन आहे। मज़हब चए थो कुन फयकुन, थियो थी पियो। जॉन लीला चए थो हासिले कुन है ये जहान ख़राब, यही मुमकिन था इतनी उजलत में,
एॾी तकड़ में त अहिड़ो ई ठही पियो सघियो। हाणे हिसाबु लॻायो त ख़ुदा खे थो चवे त एॾी तकड़ न करी आहे ऐं कुझु सोचे सम्झी ठाही आहे त हे इन खां बहितर ठहे आहे। हाणे इहो जो शाइर न चवे ॿियो को चवे त उनखे हे हुजूम वकोड़े वञनि। हाफ़िज़ जो शेर आहे, हाफ़िज़ जो शेर आहे, तर्जुमो ॿुधायां, ऐं पली साहिबु कोट बि कयो आहे, गिरामी साहिबु बि कयो आहे। हाफ़िज़ जो चए, ऐं ख़ुदा तुंहिंजे जहान ते नज़र विधमि, तुंहिंजे जोड़ियल जहान ते नज़र विधमि, ॾाढो अरमान थियो। हे ठाहियो अथई जे मूं जहिड़े कमज़ोर शाइर खे बि इहो अख़्तियार मिले हा त तुवारे जहान खां हज़ारे भेरा भलो जहान ठाहियां। त पलीअ साहिबु उन किताब में ऐं गिरामी साहिबु ॿिन्ही ॼण त हिकिड़े लिहाज़ सां रुॻो अयाज़ जो बचाउ न कयो, पर अदब जे तसवरनि जो बचाउ कयो, अदब जे तख़लीक़ी तख़यल जो बचाउ कयो। त अदब खे परखण जा पैमाना उहे थी सघनि नथा ऐं आर्ट जा जेके माण्हू आम रवाजी ज़िंदगीअ में, त इन्हनि ॿिन्ही किताबनि गिरामी साहिब जे किताब ऐं पलीअ साहिब जे सबबु छा आहे त उन्हनि में इल्मियत आहे, उन में गहराई आहे, उन में मिसाल आहिनि। फ़र्क़ु रुॻो हिकिड़ो आहे इन ॿिन्ही किताबनि में जेको मां वाज़े कयां त गिरामी साहिबु तबियत जो थधो माण्हू हो, इन करे हुनजी तनक़ीद दोस्ताणे लहजे में आहे, ऐं पलीअ साहिबु मार्क्सी नक़ाद हो, इन करे जरह हुनजे मिज़ाज जो हिसो हुई, त इन करे हुनजी ॿोली इन पंहिंजे इन किताब में तमामु पंहिंजे जौलान में आहे ऐं निहायत बेमिसाल ॿोली आहे। मां पंहिंजे गुफ़्तगू जे आख़िर में अचां छो त मां अमर सिंधु खे बि ॻाल्हि चई त रुॻो अयाज़ जा बचाकार काफ़ी न आहे, अयाज़ जा नक़ाद मां अचां त शेख अयाज़ जे बचाव में उनजे हिकिड़े ज़माने में हिकिड़े दौर में उहे माण्हू साम्हूं आया जेके हुन जा हम ख़्याल हुआ, हम फ़िक्र हुआ, उन ज़माने में हम ख़्वाब हुआ, उहे सभु साम्हूं हुआ। पर तव्हांखे ख़बर आहे त शेख अयाज़ ज़ाहिरा त इंसान हो, वॾो दानिश्वर हो, मुफ़क्किर हो, शाइर हो, अदीब हो, ऐं तब्दीली ऐं तग़य्युर इंसान जी ज़िंदगी जो हिसो आहे। इन करे असांखे इहो हक़ु त न आहे त असां इहो चऊं त अयाज़ हीअं सोचे हा, अयाज़ हीअं लिखे हा, इहो अयाज़ जो हक़ु हो, वॾो तख़लीक़ी जीनियस आहे। पर इहो ई हक़ु वरी समाज खे बि हासिलु आहे त उनजी छंड छाण करे त छा लिखिजी रहियो आहे, उनजो तफ़कुर कहिड़ो आहे, उनजा रुझान कहिड़ा आहिनि, लाड़ा कहिड़ा आहिनि, मौज़ू कहिड़ा आहिनि, ऐं ज़िंदगीअ ऐं फितरत जे बुनियादी मौज़ूअ ॾांहुं रवश कहिड़ी आहे। त मां सम्झां थो त इहा हिकिड़ी दिलचस्प हक़ीक़त आहे जेका अयाज़ खे नंढो कोन थी करे। अयाज़ जो दर्जो जेको आहे तारीख़ में तख़लीक़ात और उहो उनखे कोलो ॾोन आहे, पर तनक़ीद थींदी वॾे माण्हू ते आहे। त आख़िरी दौरु जेको शेख अयाज़ साहिब जो रहियो, जंहिंजी इशारो नवीद असांजे दोस्त संदीले बि ॾिनो, उहो इहो त शेख अयाज़, मां इहा ॻाल्हि ज़िमेवारी सां चवां थो, मूं लिखियो आहे तफ़सील सां हुन ते बार बार, शेख अयाज़ आख़िर ताईं पंहिंजे शाइरीअ में पंहिंजा बुनियादी मुहरक तब्दील न कया, मौज़ू तब्दील कया। शेख अयाज़ पंहिंजा बुनियादी आदर्श तब्दील न कया, शेख अयाज़ पंहिंजी शाइरीअ में बुनियादी ख़्वाब तब्दील न कया। पर जेको नसुर शेख अयाज़ आख़िरी ज़माने में घणो ऐं तमामु घणो लिखियो, उन में हुन तारीख़ जे बारे में, हुन फ़लसफ़े जे बारे में, हुन अदब जे बारे में, हुन उन्हनि आदर्शनि ऐं ख़्वाबनि जे बारे में जंहिं क़िस्म जा ख़्याल पेश कया, इन में को शक न आहे त उहे किथे किथे निहायत हसीन बि आहिनि ऐं किथे किथे निहायत ग़ैर मयारी बि आहिनि, निहायत ग़ैर मयारी बि आहिनि। माण्हू उनजी छण छाण करे थो त हैरान थो थिए त हिकिड़े एॾे वॾे माण्हूअ तारीख़ जे बारे में अहिड़ा ख़्याल कीअं पेश कया आहिनि। त मां सम्झां थो त जेका ॻाल्हि तव्हां कई उनजो आख़िरी थो ॻाल्हि कयां त उन आख़िरी ज़माने में उहे ई माण्हू, उहे ई नक़ाद जेके हुनजा हम ख़्याल हुआ, हम फ़िक्र हुआ, उन्हनि शेख अयाज़ ते तनक़ीद कई। मां तव्हांखे मिसाल थो ॾियां, उन ॾिस में सभ खां पहिरियों जेको मकालो घणो मशहूरु थियो उन ज़माने में ऐं सिंधी अदब जे निसाब में शामिलु थियो, उहो 1992 में मूं लिखियो। अयाज़, उहो उनजो उनवान हो फितरत, फ़लसफ़ो, ज़िंदगी ऐं अयाज़ जा फ़िक्री मुंझारा। ऐं मूंखे फ़ख़्रु आहे त उन मज़मून ते अयाज़ साहिबु उनखे पसंदि कयो। उन ते अयाज़ साहिब जा कमेंट्स मौजूदु आहिनि जेके नसीर मिर्ज़ा तहरीर में आंदा। पलीज साहिबु उन शेख अयाज़ जे आख़िरी दौर ते तनक़ीद कई ऐं तमामु सख़्तु तनक़ीद कई। ऐं जोयो साहिबु, मां तव्हांखे मिसाल ॾेई सघां थो, जोयो साहिब सां मुंहिंजे नस्ल में मूंखां वधीक केरु वेझो हो। जोयो साहिबु लिखे ई कोन, पर जोयो साहिबु ज़बानी तरह पंहिंजे मजलिसुनि ऐं महफ़िलुनि में अयाज़ साहिब जे उन आख़िरी दौर जे नसुरी तहरीरुनि ते, शाइरी ते न, सख़्तु तनक़ीद कंदो हो। त मां सम्झां थो त इन तनक़ीद जो मतिलबु इहो हरगिज़ न आहे त को अयाज़ जो दर्जो ऐं मक़ाम ऐं हैसियत असांजे अदब में घटिजी वेंदी। अयाज़ असांजो तख़लीक़ी जीनियस आहे, असांजो फ़ख़्रु आहे, पर अयाज़ जे फ़िक्र में मुसलसल तग़य्युर हो, मुसलसल तब्दीली हुई,
मुसलसल लहरूं पोइ हाणे उन्हनि पोइ थियो छा त उहे हल्का जिन अयाज़ जे पहिरें दौर में अयाज़ जे ख़िलाफ़ु सॼो हे बाइताल मचायो, आख़िरी दौर में अयाज़ जा हिमायती उहे थी घणा बीठा, किताब शाया कयूं ऐं वॾी हिकिड़ी ऐं अयाज़ जा जेके हम ख़्याल नक़ाद हुआ उहे उन जे ख़िलाफ़ु तनक़ीद, उनजो दर्जो मञींदे, उनजी हैसियत मञींदे उन ते तनक़ीद कयूं। त मां सम्झां थो त शेख अयाज़ सिंधी अदब जो उहो मौज़ू आहे जंहिं ते शाह लतीफ़ खां पोइ घणे में घणो लिखियो वियो आहे ऐं तमामु मयारी बि लिखियो वियो आहे ऐं रवाजी बि लिखियो वियो आहे। इन करे मां पंहिंजी ॻाल्हि ते ख़तमु कई त शेख अयाज़ रिवायत शिकिन माण्हू हो, शेख अयाज़ बाग़ियाना मिज़ाज जो माण्हू हो, इनक़िलाबी ख़्यालनि जो शाइर हो। इन करे अयाज़ जो जेको उरूज हो शाइरीअ जो, उन ज़माने में उहे सभई धुरियूं अयाज़ जे ख़िलाफ़ु बछड़जी पियूं, जेके रिवायत परसूं, जेके समाज में जमूद जूं क़ाइल हुयूं ऐं इनक़िलाबी फ़िक्र ऐं नई सिंधी ख़्वाब जूं मुख़ालिफ़ हुयूं, उन्हनि अयाज़ ते जुलूं कयूं। ऐं आख़िरी दौर जेको अयाज़ जो आहे उहो अयाज़ जे हिकिड़े क़िस्म जे वजूदी ऐं फ़िक्री बहरान जो दौरु आहे जंहिंमें अयाज़ जे हम ख़्याल साथियुनि बि तनक़ीद कई ऐं उनजे बावजूदि मां सम्झां थो त असां सभिनी खे फ़ख़्रु आहे त शेख अयाज़ सिंधी अदब जो वॾे में वॾो हेसि ताईं जो हवालो हुयो ऐं आहे ऐं ज़माननि ताईं रहंदो। असांजो फ़ख़्रु ऐं इम्तिज़ाज़ आहे शेख अयाज़ साहब। महिरबानी तव्हांजी। ऐं जंहिं किताब जी तव्हां ॻाल्हि कई अंधा ऊंधा वेज, उहो बि हींअर यूनिवर्सिटीज़ में तनक़ीद जे मौज़ूअ जे जेके किताब आहिनि उन्हनि में शामिलु आहे। तव्हां ॻाल्हि कई जेका त बुनियादी ख़्याल त तब्दील थिया ऐं पर उन जे बावजूदि मुख़्तलिफ़ नज़रियनि जो शेख अयाज़ जी ज़िंदगीअ ते, उन जे फ़िक्र ते असर बि रहियो ऐं उन्हनि मुख़्तलिफ़ नज़रियनि वारा माण्हू उन जे फेवर में बि रहिया ऐं उन जी मुखालफ़त में बि रहिया। इन हवाले सां मां हींअर फयाज़ लतीफ़ साहब, डॉक्टर फयाज़ लतीफ़ साहब खे दावत ॾींदमि त ॻाल्हाए। हिननि जी पंहिंजी शेख अयाज़ जी जमालियात ते PhD बि थियल आहे। डॉक्टर फयाज़ लतीफ़। अयाज़ नो डाउट त हिकिड़ो तमामु वॾो माण्हू ऐं कंहिं आम माण्हूअ ते एतिरो न ॻाल्हायो वेंदो आहे, वॾनि माण्हुनि ते ई ॻाल्हायो वेंदो आहे ऐं उहो ई सबबु आहे त सिंधी अदब या ख़ासि तौर ते शाइरीअ में जेको कमु थियो आहे, जेका तनक़ीद थी आहे, उन तनक़ीद जा ॿई पासा थी सघनि था। हिकिड़ी ज़ाती तनक़ीद बि आहे ऐं नज़रियाती तनक़ीद बि आहे ऐं उन सां गॾोगॾु जेका अदबी तनक़ीद आहे उहा थोरे मिक़दार में थी आहे, पर ज़रूरु थी आहे ऐं उन जो जेको मौज़ू रहियो आहे उहो अयाज़ रहियो आहे, नो डाउट। हाणे शेख अयाज़ हिन मौज़ू जेको पंहिंजो आहे, शेख अयाज़ जा दिफ़ाकार ऐं नक़ाद, दिफ़ाकार नज़रियाती दिफ़ाकारनि जे सिलसिले में असांजे टिनी दोस्तनि ॾाढो भरपूर ॻाल्हायो, जंहिंमें जेको आहे ग्रामी साहब खां वठी वेंदे पलीजे साहब ताईं। हक़ीक़त में अयाज़ जा इन सॼे दौर में टिनि क़िस्मनि जा माण्हू रहिया आहिनि जन अयाज़ ते गुफ़्तगू कई आहे, ॻाल्हायो आहे। हिकिड़ा त उहे माण्हू हुया जेके नज़रे जे हवाले सां या नज़रियाती रुख खां अयाज़ खे पसंदि पिया कनि, हम ख़्याल हुया या हम आहंगी सोच जी हुई, उन्हनि ॻाल्हायो पए या उन्हनि दिफ़ा पे कयो। हिकिड़ा उहे माण्हू हुया जेके मसहू हुया, अयाज़ जा हम असर हुया, पर अयाज़ जेतिरो कदबुत न हुजण जे करे हुननि हर लम्हे चाहियो पए त अयाज़ थियूं, पर बदकिस्मती सां इहो मुमकिन त कोन हुयो। उहो त नेचर में हूंदो आहे, जीअं दोस्तनि चयो त अयाज़ हिकिड़ो बाय बर्थ तख़लीकार ऐं ग़ैर मामूली तख़लीकार हो, उन जे पद ताईं पहुचणु त ॾुखियो हुयो। हाणे जॾहिं पहुची न पिया सघनि त पोइ नांग वारियूं फूकूं हुयूं। ॿिए क़िस्म जा माण्हू उहे हुया जेके मसहू हुया ऐं साड़ हदस ऐं मसहब जे करे उन्हनि मुख़्तलिफ़ जेको आहे फ़तवाऊं पे ॾिनियूं। पोइ उहे तहरीर में बि हुयूं, तक़रीर में बि हुयूं ऐं मुख़्तलिफ़ कचहरियुनि में बि हुयूं। टियों जेको लॾो हुयो उहो हुयो अयाज़ जे फ़न ऐं फ़िक्र ते ॻाल्हाइण वारो, जेको तमामु थोरो हुयो। हाणे इन सॼे दौर में जेकॾहिं ॾिसूं था त भली अंधा ऊंधा वेज हुजे या मशरिक़ी शाइरी जा फ़नी क़दर ऐं रुझानात हुजे या जेको आहे असांजा ॿिया जेके नक़ाद रहिया आहिनि, जिन में जेको आहे असांजो इब्न हवायत पहवर आहे, उन जो बि हिकिड़ो नंढो किताबचो आहे। त ॿिया जेके धुरियूं हुयूं उन्हनि बे पंहिंजे तौर ते लिखियो, पर उहे घणे हद ताईं जेका फ़िक्री या नज़रियाती हमांगी अयाज़ सां
ॿियनि लफ़्ज़नि में ईअं चइजे त अयाज़ जो दिफ़ा खां वधीक हुननि हिकु दौर, हिकु नज़रे, हिकिड़े फ़िक्र, हिकिड़ी दानिश, हिकिड़ी ॾाहप जो दिफ़ा पे कयो ऐं उनजी हिमायत पे कई। ऐं जेकॾहिं अयाज़ जो दिफ़ा हुजे हा त पोइ ॿिए दौर में उहे सभु दोस्त अयाज़ जा दोस्त न पर मुख़ालिफ़ बणिजी विया। तंहिं करे आउं इहो एड कंदुसि त उन्हनि नज़री खे जेको हिकिड़ो दौर हुयो, नज़रे जो दौर जो ट्रेंड हुयो, उनखे हिमायत पई कई ऐं उन दौर जे हवाले सां उन्हनि लिखियो ऐं भरपूर लिखियो। उहा उन दौर जी तक़ाज़ा बि हुई। जेकॾहिं आउं सम्झां थो पलीजे साहिब जो भली तलख़ी लहजो हुजे, पर उन जेको लिखियो उहो बाकमाल लिखियो ऐं शानदार लिखियो ऐं उन वॾा असर पंहिंजे दौर ते, नौजवाननि ते ऐं अदबी ट्रेंड्स ते विधा। साॻे नमूने सां जेके कुफ़र ऐं अलहाद जूं फ़तवाऊं हुयूं, उन सिलसिले में जेको ग्रामी साहब मिसाल ॾेई सॼी जेको आहे असांजी क्लासिकी शाइरी जंहिंमें फ़ारसी, अरबी, हिंदी उन जा मिसाल ॾिना ऐं उनखे साबित कयो त जेका तव्हां कुफ़र ऐं अलहाद जूं फ़तवाऊं आयत था कयो, इहो शाइरनि सां लागू न आहे। आम ज़िंदगी में त थी सघे थो, पर शाइर हिकिड़ी ॿी दुनिया जो, हिकिड़ी ॿी तख़लीक़ जो हिकिड़ो आर्टिस्ट आहे जंहिंजो फ़िक्र, जंहिंजी दानिश, जंहिंजी ॾाहप जेको आम ऐं रिवायती न हूंदी आहे। शाइरी अहिड़ी हिकिड़ी सचाई आहे जेका परनि बिना परवाज़ आहे ऐं उनजी परवाज़ जा पर कटे तव्हां उनखे जेको आहे हिकिड़ो बेपरो पखी नथा बणाए सघो। पर जेका हक़ीक़ी ॻाल्हि आहे उहा इहा आहे त इन सॼे दौर में जेका रसाकशी रही, खोड़ माण्हुनि जूं नौकरियूं इन जे करे हूंदियूं हुयूं त उहे अयाज़ जा मुख़ालिफ़ हुया, अयाज़ जूं रिपोर्ट्स पहुचाईंदा हुया। अयाज़ जो किताबु छपियो न आहे, जीअं असांजे दोस्त शेर ऐं उनजो गवाह असांजो दोस्त मदद अली सिंधी बि वेठो आहे, जेको उन चशमदीद गवाह आहे उन दौर जो। त उन्हनि जूं नौकरियूं इन जे करे हूंदियूं त अयाज़ जे किताबनि खे लीका ॾेई, अंडरलाइन करे, उन्हनि जा तर्जुमा करे उते जेको आहे मथी सरकार खे पहुचाईंदा हुआ ऐं पघार खणंदा हुआ। ॿिया वरी जेके मसहू हुया उहो इहो किरदारु अदा कंदा हुआ त उहे जेके लीकनि खां रहिजी वेंदियूं हुयूं शयूं वरी उहे नोट कराए उहे ओसि ताईं पहुचाईंदा हुआ। त इहो सिलसिलो न फ़क़ति अयाज़ जी हयाताई ताईं रहियो, पर उनजे विछोड़े खां पोइ बि इहो सिलसिलो अॼु ताईं जारी ऐं सारी आहे। जीअं जामी साहिबु चयो त हिकिड़ा अयाज़ खे अकुली तौर ते, नज़रियाती तौर ते परखण जी कोशिश में हुया, त ॿिया वरी अक़ीदे जे बुनियाद ते जेको आहे परखण जे कोशिश में हुया ऐं मुरीदी ऐं ख़ादमी वारो सिलसिलो थियो जेको त थियो। पर आउं अचां थो पंहिंजे मौज़ूअ ते ऐं मुख़्तसिर करे उनखे वाइंड अप ॾांहुं अचां थो त इन सॼे हेॾे वॾे तख़लीकार हिकिड़े बेचैन रूह ऐं जंहिं तख़लीक़ में हिकिड़े लतीफ़ जेकॾहिं समुंड खेड़ियो आहे त अयाज़ अची उनजे जर में जाटूं हयूं आहिनि। चङा भला शाइर, मिसाल पंजाबी शाइरीअ में फैज़ जहिड़ो माण्हू पंहिंजो धाको न ॼमाए सघियो। हुन खां करे पुछो त तव्हां पंजाबी तव्हांजी पंहिंजी ज़बान हुई, उन में शाइरी छो न कई? चई जंहिं ॿोलीअ में बुला शाह जहिड़ो, शाह हुसैन जहिड़ो जेको आहे शाइर हिकिड़ी दुनिया खेड़े वञे, उते त गुंजाइश ई कोन्हे। ऐं अयाज़ जी इहा वॾी जुरत आहे त जिथे सचल हुजे, जिथे लतीफ़ हुजे, जिथे सामी हुजे, जेके जेको ॿिया असांजा इन क्लासिकल शाइर आहिनि, उन्हनि जे हुजण जे बावजूद बि हुन ॿियनि ॿोलियुनि खे छॾे, हालांकि अॻ में अयाज़ उर्दू में तबाज़माई कंदो हो, पर उर्दू खे छॾे हुन अची पंहिंजी ॿोलीअ में जेको आहे इज़हार बयानु कयो ऐं उन में बि हिकिड़ी जाइ ऐं गुंजाइश पैदा कई। त अहिड़े बेचैन रूह ऐं बाग़ी किरदार जी शाइरी ऐं उनजे फ़न ऐं ॾाहप ते अफ़सोस इहो आहे त उन पद जो जेको आहे तनक़ीदी लिहाज़ खां, अदबी तनक़ीद जे हवाले सां आउं चवां थो, जेको तमामु थोरो कमु थियो। जन में बि जेको आहे कुझु माण्हू आहिनि, जीअं इब्राहिम जोए साहिब जो जेको आहे उहो ज़िक्र निकितो त इब्राहिम जोए साहिब जा 7 मुहाग आहिनि या मुक़दमा आहिनि हुनजे शाइरीअ जे किताबनि ते, ऐं उहो शानदार आहिनि। नो डाउट त उन्हनि जो फ़िक्र, उनजी ॾाहप, उनजो इज़हार, उनजो बयानु अंदाज़ जेको आहे उहो ज़रूरु तरक़ी पसंदी वारो आहे, रोशन ख़्याली वारो आहे, इंसान दोस्ती वारो आहे। पर अयाज़ जे फ़नी पासनि खे बि हुन ॾाढो भरपूर नमूने सां चयो आहे। साॻे नमूने सां अयाज़ जो ॿियो जेको नक़ाद आहे, ऐं उनखे असांजा दोस्त बि क़बूल था कनि, इवन जामी साहिबु उनजी मां सम्झां थो सेकंड कंदो, अमीर अली चांडियो साहिबु। ऐं अमीर अली चांडियो उहो वाहिद माण्हू हुयो जंहिं अयाज़ ते हिकिड़ो मक़ालो लिखियो, शेख अयाज़ हिकु मुतालियो जे नाले सां।
ऐं अयाज़ जेको आम तौर ते चयो वेंदो हो त हू मञता ॾियण में कंजूस आहे, नका त परे जी ॻाल्हि आहे, पंहिंजे हमअसरनि खे बि जेको आहे सखणी जेको आहे वाह वाह करण वारो माण्हू न हुयो। उन पंहिंजी आतम कहाणी जो जेको ॿियो वॉल्यूम आहे किथे न भञिबो थक मुसाफ़िर, उहो जेको आहे अमीर अली चांडिये जे नाले कयो। त अमीर अली चांडियो हिकिड़ो अहिड़ो नक़ाद आहे जंहिं अयाज़ जे फ़िक्री फ़नी जमालियाती ऐं एहसासाती पहलुअनि खे ॾाढो भरपूर नमूने सां जेको आहे छुयो ऐं उनखे छेड़ियो। हक़ीक़त इहा आहे त अयाज़ ते वॾे दौर ताईं धुरियाइतूं तनक़ीदूं बि थियूं आहिनि, धुरियाइतूं हिमायतूं बि थियूं आहिनि। हीउ वक़्तु आहे त असां उन अणधुरिया थी अयाज़ जो जेको फ़िक्र आहे, अयाज़ जो जेको फ़न आहे, अयाज़ जी जेका दानिश आहे, अयाज़ जी जेका ॾाप आहे, उनखे छंड छाण कयूं, उनखे फोलियूं ऐं फलोटियूं। त आउं सम्झां थो जॾहिं अयाज़ पंहिंजे नौजवाननि जे लाइ चयो हो, हमअसरनि मां हू एतिरो ई मुतासिर हुयो चयईं त जॾहिं हमअसरनि जो सॼो सिलसिलो ॾिठईं त आउं हिन शेर सां बसि एंड पियो कयां त तुंहिंजे मूंखे कोन मञींदे मूंखे का परवाह न आहे, तुंहिंजे मूंखे कोन मञींदे मूंखे का परवाह न आहे, आउं सुभाणे लाइ लिखां थो जेको नेठि त अचिणो आहे, मूं ते मेलो मचणो आहे। अयाज़ ते ही मेलो मची चुको आहे, पर उन ते हाणे अदबी तनक़ीद अदबी परख जी ज़रूरत आहे, जेका उमेदु आहे त उन जी इब्तिदा थी चुकी आहे। ऐं इलाही दोस्त संजीदा जेके जामी साहब जहिड़ा ऐं ॿिया काफ़ी दोस्त जेके उन ते कमु कनि था, उमेदु आहे त अयाज़ जो फ़िक्र ऐं जेको फ़न आहे उहो वधीक निर्वार थींदो। अवां दोस्तनि जी महिरबानी। तव्हां मुंहिंजे ज़बान तां इहो शेख अयाज़ जो इहो शेर कढी वरितो त यकीनन ही अॼु जेको शेख अयाज़ जो जेको सुभाणे आहे ही अॼु आहे। ऐं अॼु असां शेख अयाज़ जा दिफ़ाकार आहियूं, हुन जा नक़ाद आहियूं। हिकिड़ो सुवाल हुयो जेको वक़्त जी कमी जे करे रहिजी वियो, उहो इहो त ही सेशन ही जवाबु न आहे, ही हिकिड़ो सुवालु आहे। सुवालु उथियो आहे ऐं इन सुवाल ते कमु करिणो आहे। हिन मेले जो मक़सदु रुॻो हिकिड़ी ॻाल्हि करे हली वञणु न आहे हूंदो, बल्कि हिकिड़ो सुवालु हिकिड़ो ॻाल्हि खे शुरू करे ऐं उन ते कमु करणु हूंदो आहे। ऐं यकीननि हिन मौज़ूअ ते असां अॻिते कमु कंदासीं। तव्हां सभिनी महिमान जी महिरबानी ऐं तव्हांजी महिरबानी।